पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पिणनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल रियासत। जी हाँ दोस्तों, रियासत जी बहितरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल यानी उदासी टीवी के ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बेहतरीन अपडेट्स वग़ैरह मिलता रहंदा आहिनि पर वक़्तु। दोस्तों दरअसल जेको आहे उदासी टीवी ते तव्हांखे जेका बि अपडेट ॾियूं था असां पंहिंजा वेरी जा अॼु वरी रियासत जी अपडेट आंदी आहे तव्हांजे लाइ ख़ासि अपडेट। दोस्तों रियासत ड्रामे जे हवाले सां ऐं जेको ॿुधायो पियो वञे पहिरियों साईं निसार शाह जे बारे में। निसार शाह फ़िलहालु हिन शुरूआति वारे स्पेलिन में उन जी का जो आहे न शूटिंग वग़ैरह नाहे कई वई ऐं फ़िलहालु त पक न आहे साईं निसार शाह जी। बाक़ी जेका तव्हांखे असां तस्वीरुनि ज़रिए ई अदाकार लगातार ॾेखारींदा था अचूं, इहे ड्रामे में अदाकार हूंदा। अॻिते हली थी सघे थो आख़िरी स्पेलिन में मतां साईं निसार शाह खे आंदो वञे। फ़िलहालु साईं निसार शाह जेको आहे रियासत ड्रामे में उनजी एंट्री अञा नाहे थी ऐं असद कुरैशी जी बि एंट्री उन में ड्रामे में नाहे। बाक़ी मंज़ूर मुराद आहे ऐं हुन अबड़ू साहब आहे, अना आज़म मेंगल ऐं फ़हीम भुट्टो साहबु, इम्तियाज़ बलोच, सना रज़ा, काफ़ी ॿिया अदाकार जेको आहे नाले वारा हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। ॾिसूं मतां बाद में साईं निसार शाह जी ज़रूरत पवे। साईं निसार शाह हिकु मेन कैरेक्टर हूंदो आहे ऐं खजू साहब जी जोड़ी में। पर हीउ ड्रामो KTN वारनि ॾे आयो आहे, मतां का चकर हुजे हेॾे हूंदा आहिनि अदाकारनि जा मसइला मसाइल, ख़ुदा ख़बर। बाक़ी असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।